बॉर्डर भरिसां यूसी दड़ा जे 5 लख रुपया माहवार बजट हुअण बावजूदि यूसी सेक्रेटरी ॿिनि प्राइवेट मुलाज़िमनि मामे भाणे जे मोहम्मद सूमरो ऐं माशूक सूमरो खे यूसी दड़ा में केतिरनि महीननि खां गंदे निकाल वारी नालियुनि जी सफ़ाई कराए पघार ॾियण खां कुतो जवाबु ॾेई छॾियो। पघार न मिलण करे दरवेश मोहम्मद सूमरो माशूक सूमरो सख़्तु परेशान आहिनि। हिन जो चवणु आहे त असां हर रोज़ कहर जी गर्मीअ में यूसी दड़ा जे ॻोठनि जे गंदे निकाल वारी नालियुनि जी सफ़ाई करे केतिरनि ई ॻोठनि जी घिटियुनि खे ॿुहारी पिणु ॾींदा आहियूं, पर असांखे गुज़िरियल 3 महीननि खां रहियल पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि, जंहिं करे असां सख़्तु ॾुखियाईनि में आहियूं। हिन वधीक चए थो यूसी अॻूणे यूसी चेयरमैन जे दौर खां वठी असां यूसी दड़ा में प्राइवेट तौरु मुक़ररु थियल आहियूं। असांजी पघार 12,000 मुक़ररु थियल आहे, पर साबिक़ा चेयरमैन जे हथां असांखे हर महीने 6,000 ॾिना पिया वञनि, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त असां ग़रीब मज़दूर माण्हू सॼो ॾींहुं गंदगी वारो कमु कयूं था, पर केतिरनि ई महीननि खां असां सां सरासर अधु पघार हड़प कई पई वञे ऐं हाणे 3 महीननि खां अधु पघार बि नथी ॾिनी वञे। हिननि एडमिनिस्ट्रेटर ॾोकरी लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो त असांजी 3 महीननि जी रहियल पघार सां गॾु केतिरनि महीननि खां नाजाइज़ कटौती थियल अधु पघार डायरेक्ट यूसी दड़ा जे सेक्रेटरी ऑफिस मां ॾेई असां सां इंसाफ़ कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।